अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदासीं जेको राणी आहे छा उहा वाक़ई हाणे मीर जे जेका उन सां वञी मिलंदी भावल खे छॾे ॾींदी। छा मीर जो इलाज सजावल ख़ान कराईंदो या वरी को ॿियो दोस्त इन जो अची ज़ाहिर थींदो ऐं भावल खे सभु कोई छॾे वेंदो, भावल अकेलो थी वेंदो, वक़्त बि पंहिंजा कम कढी धोखो ॾेई वेंदो भावल के। बिल्कुलु दोस्तों, सॼी अपडेट ॾींदासीं इन नंढड़े वीडियो में। तव्हांखे काफ़ी सारियूं अॼु ॻाल्हियूं ॿुधाइण लाइ आया आहियूं दोस्तों। इन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा आहियो। उदासी टीवी यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा, पेज के भी फॉलो लाइक इन वीडियो को अॻिते शेयर ज़रूर कंदा। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहा जेका राणी आहे इन जो निकाह त मीर सां थियो। तव्हां ॾिठो ज़बरदस्ती जीअं बि थियो, लेकिन उन जे निकाह में त अची चुकी आहे ऐं राणी बि उन खे क़बूल करे चुकी हुई। हाणे भावल उन खे ज़ोरी उतां वठी आयो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे वाज़े करे ॿुधायां, तव्हां सोचींदा हूंदव त आख़िर राणी कंहिंजी थींदी, आख़िर में मूसा जी थींदी या मीर जी या बख़्त जी। दोस्तों, जॾहिं ड्रामो एंड थींदो इहा राणी मीर जे निकाह में आहे, इन खे ई मिलंदी। ऐं जॾहिं भावल सम्झंदो या भावल खे बख़्त प्यालो करे छॾींदो, राणी मीर ॾांहुं हली वेंदी, लेकिन बख़्त ॾिए न वेंदी। बख़्त वॾी कोशिशि कंदो त राणी खे फबायां, शादी कयां, निकाह कयां, लेकिन उनजी ख़्वाहिश कॾहिं बि पूरी कोन थींदी ऐं हू इन ख़्वाब ख़्यालनि में रहंदो रहिजी वेंदो। दोस्तों, इहो तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां तकरार ड्रामे में जेका जेका नवां अदाकार एड थींदा वञनि था, जिन मूसा वारनि खे ऐं दरिया ख़ान खे पनाह ॾिनी, इहे बि नवां ॾिठो तव्हां। मीर जा दोस्त हुया जेका अची एड थिया आहिनि, मां यको ई तव्हांखे ॿुधाईंदो थो अचां। अञा कुझु ॿिया एड थींदा, कुझु हितां ग्रुप 2 बि थींदा, गुम बि थींदा। हीउ ड्रामो ईअं थी वेंदो ॼण कंहिं शादी में का ख़लक़ आयल हुजे, अहिड़े हिसाब सां। दोस्तों, हर अपडेट तव्हांखे पुॼाईंदा आहियूं टाइम सां। असांखे ॾींदा इजाज़त, सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़।